कोर्ट में सुई सौधर्न गैस कंपनी जा मुलाज़िमन सुप्रीम कोर्ट पारां सुई सौधर्न गैस कंपनी जा मुलाज़िमन खे बरतरफ़ी वारे फ़ैसिले बाद सुप्रीम कोर्ट जहिड़े ॾिनल फ़ैसिले खे सरापा एहतजाज बणिजी विया। मुलाज़िमन मलिक एजाज़ महमूद महबूब दायो न्याज़ अहमद शेर मोहम्मद बाजकाणी एहतजाज कंदे दाहियत सुप्रीम कोर्ट पारां सुई सौधर्न गैस कंपनी जे मुलाज़िमन खे बरतरफ़ करण वारे फ़ैसिलो करे असांखे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर कयो आहे। हुननि चयो त अहिड़ा फ़ैसिला वफ़ाक़ी हुकूमत सिंध दुश्मनी करे कोर्टनि में सिंधी मुलाज़िमनि खे बरतरफ़ कराए रही आहे। हुननि चयो त सिंधी मुलाज़िमनि ख़िलाफ़ अॻु बि अहिड़ा फ़ैसिला ईंदा रहिया आहिनि पर उहे पंहिंजे साज़िशनि में नाकाम रहिया। हुननि चयो त 12 सालनि खां वठी ड्यूटी करे रहिया आहियूं पर असांखे बरतरफ़ करे असांजे ख़ानदाननि खे फ़ाक़ा ते मजबूर कयो आहे। हुननि चयो त असांखे बहाल न कयो वियो त असीं पार्लियामेंट आॾो एहतजाजी धरणो हणंदासीं ऐं धरणो मरण घड़ी ताईं एहतजाज जारी रहंदो।